पाकिस्तान जो नंबर 1 चैनल 4 न्यूज़ पाकिस्तान। नौशर फिरोज इशरत ज़कवात भी अंधन मंडन ऐं माज़ूरनि बजाए ज़िले चेयरमैन मनपसंद माण्हुनि खे ॾेई छॾी। ज़कवात कार्ड माज़ूर ख़ानदाननि खे न मिलिया। प्रेस क्लब आडो माज़ूर नदीम सोलंकी, नसीर लाशारी, शाहिद सोलंकी, नूर बानो जी अॻुवाणी में प्रेस क्लब आडो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं ज़िले चेयरमैन ख़िलाफ़ ज़ोरदार नारा हया विया। उन्हनि दाईंदे चयो त इशरत ज़कवात जे चेयरमैन पारां 6000 रुपयनि वारा कार्ड पंहिंजे हारियुनि ऐं रिश्तेदारनि ऐं रिश्वत ॾींदड़ माण्हुनि खे ॾेई छॾिया आहिनि, जंहिंजी जांच करे असल हक़दार खे कार्ड ॾेई इंसाफ़ फराहम कयो वञे। मां पढ़ियल लिखियल आहियां, तालीम अतबा मूंखे नौकिरी बि ॾिनी वञे। साईं इमरान साहिब खां मुतालिबो आहे मूंखे बेतल माल न को ज़कात चेयरमैन जेको आहे तो धिका ॾेई असांखे कढी थो छॾे। ग़रीब काॾे वञूं, मिसकीन ओथा जहिड़ा असां नाबी न काॾे वञूं, हे माज़ूर आहियूं, असां काॾे वेंदा ॾींहुं। इमरान ख़ान साहिब खां असांजो मुतालिबो आहे असांखे ॾे कुझु न कुझु, असांखे ॾे 12,000 कुझु न कुझु असांखे ॾे जॾहिं खे। वधीक न्यूज़ अपडेट लाइ ॾिसंदा रहंदा 4 न्यूज़ पाकिस्तान।